कंहिं एलर्जी या कंहिं शइ जीअं जीत नक में वञण ते जिस्म खे उन खे फौरी कढण लाइ निछ जो सहारो वठणो पवंदो आहे। ईअं थियण ते पासीरुनि विच में मसल्स हरकत में अची नक मां हर शइ खे ख़ारिज कंदा आहिनि। बुनियादी तौर ते इहो हिकु पाण मुरादो ऐं इंसान जे कंट्रोल मां ॿाहिरि रद्द अमल आहे जेको साह जी नालीअ खे खुलियल रखण लाइ आहे। हिकु निछ वॾी ताक़तवर हूंदी आहे जंहिंजी रफ़्तार 100 खां 500 मील फ़ी कलाक थी सघे थी, पर इन जे अचण खां अॻु नक खे दॿाइण या वात बंदि करण जो मतिलबु इहो हूंदो त हवा निकिरी न सघे, जेका पोइ ॿाहिरि बदिरां जिस्म जे अंदरि वेंदी आहे, जेका वॾो नुक़सानु पहुचाए सघे थी। इन हवाले सां अमेरिका में हिकु तहक़ीक़ में चयो वियो हो त जॾहिं फेफड़नि मां ईंदड़ तेज़ हवा दॿाइण जी कोशिश कई वेंदी आहे त इन जे नतीजे में कन जे विच में हिसे खे नुक़सानु पहुचंदो आहे जिते ॿुधण वारी हॾी बि हूंदी आहे। इन हवा जी ताक़त खे दॿाइण जे नतीजे में कन जे परदे ऐं उन जी नंढियुनि हॾियुनि खे नुक़सानु थी सघे थो ऐं माण्हू ॿोड़ो बि थी सघे थो। निछ रोकण सां वॾा ज़ख़्म त नाहिनि थींदा, पर अंदरूनी नुक़सानु ज़रूरु पहुचंदो आहे। माहिर सलाह ॾियनि था त निछ खे दॿाइण या रोकण जी कोशिश न करियो, पर रुमाल या हथ वात ते ॾेई छॾियो, जंहिं बाद हथनि खे धोई छॾियो।